छा ज़मींदारी जी छा पोजीशन तव्हांजी? मसला सही है बोलो कहिड़ी पोइ कई तव्हां? सारे कुछ जमीन मिलो है मकान में मकादे में? हां 100 घर मिला है मकादे में इहो ॾियो था हुनजी छा क़ीमत थी मिले? ये 25,000 के बिजनेस में हां तो रेट वधिया मकान में ऐं इहो 100 एकड़ तव्हां वटि हुन में तव्हां छा पोखियो? उन मजाने कणक है कुटी है कुछ सोफा भी यार नहीं निकलूं जी पोखी तुम अपने गड़ा मतलब जी ये मसला पुटी जी छा पोजीशन रही? जी मतलब पोए जो के कोई करनी जो पूरे रेंज नहीं हुई लेकिन तो कुटी ना को ऐं कणक जी? कणक से जरा सही है ये वापस तो मैं फिर भी माना था लागत जरूरी